पीपल्स पार्टी की सिंध हुकूमत सिंध दरिया ते नवा कैनाल ठाहिण वारे मनसूबे खे मंज़ूर न ॾींदी। सिंध जा मुहाफ़िज़ आहियूं। कैनाल रोकण लाइ हड़ताल की ज़रूरत नाहे। कालाबाग के हवाले से शहीद बेनज़ीर भुट्टो कमू शहीद वटि धरणो हयो हो। सखर हैदराबाद वारो रोड ख़राब है। जो सखर अचणु चाहे तो वो बददुआऊं ॾींदा हूंदा। उहे बददुआऊं सिंध हुकूमत के न पर कंहिं ॿिए खे ॾिनियूं वञनि। वफ़ाक़ खे घुर्जे त मोटरवे जल्द तामीर कयो वञे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो IBA यूनिवर्सिटी सखर में पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल सखर चैप्टर 2 जो इफ्तिताह करण बाद तकरीब ख़िताब। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत आर्ट ऐं सकाफ़त के हथी वठण लाइ कमु करे रही है। आर्ट्स काउंसिल के हवाले से अहमद शाह जूं ख़िदमतूं वाखाण जोगियूं आहिनि। सिंध हुकूमत सखर की बहितरी लाइ कमु करे रही है। दुनिया की बेहतरीन इंस्टीट्यूशंस में है ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी। अरोर यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स, उनके लिए एक इंसेंटिव है। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब की हिदायत पे हुकूमत सिंध ने 6 स्कॉलरशिप्स, 3 स्कॉलरशिप्स जो हमारे लड़के हैं उनके लिए और 3 लड़कियों के लिए। लड़कों की स्कॉलरशिप शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के नाम से और 3 स्कॉलरशिप्स ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में मास्टर्स करने के लिए। हमारी लड़कियों के लिए, फीमेल गर्ल स्टूडेंट्स के लिए 3 स्कॉलरशिप्स हमने रखी हैं। बट वील स्टार्ट अ लैपटॉप प्रोग्राम। बट इस यूनिवर्सिटी का जो कोर एक्सेलेंस हम जिसे करना चाह रहे हैं, आर्ट्स, आर्किटेक्चर एंड हेरिटेज, उस पर फोकस करें। मैं अर्ज करूंगा इस यूनिवर्सिटी के बच्चों को कि वो मेहनत करें। उसके लिए शर्त 2 शराइत हैं। सिंध का डोमिसाइल होना चाहिए, वो तो है। दूसरा कि आपने ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में एडमिशन खुद लेना है, अपनी बलबूते पे, अपने मेरिट पे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जी क़यादत में सिंध हुकूमत तालीम के अव्वलीन तरजीह ॾिनी आहे। तालीमी इदारन के वधीक मुस्तहकम ऐं जदीद बणाए रहिया आहियूं। सिंध हुकूमत शागिर्दन के साज़गार माहौल फराहम करण लाइ पुरअज़म आहे। इंफ्रास्ट्रक्चर की बेहतरी ऐं समूरन शागिर्दन के बराबर मौक़ा फराहम करण ते ध्यान आहे। सिंध में जल्द लैपटॉप स्कीम शुरू कंदासीं। शागिर्दन के तालीमी मटासटा, तहकीक जूं सहूलतूं ऐं आलमी सतह ते मुक़ाबलन की तैयारी जा मौक़ा मिली रहिया आहिनि। सिंध हुकूमत पारां शागिर्दन के ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी लाइ भुट्टो स्कॉलरशिप ॾिनियूं वेंदियूं। 3 स्कॉलरशिप छोकरनि ऐं 3 स्कॉलरशिप छोकरियुनि लाइ हूंदियूं। स्कॉलरशिप लाइ 2 शर्त रखिया आहिनि। हिक, सिंध जो डोमिसाइल हुअण लाज़मी आहे। ॿियो शर्त, शागिर्द के मेरिट की बुनियाद ते ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी लाइ टेस्ट पास करनी पवंदी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अरोड़ यूनिवर्सिटी सखर में ऑडिटोरियम, गर्ल्स ऐं बॉयज़ हॉस्टल की इफ्तिताही तकरीब के ख़िताब। संदसि चवणु आहे त अरोड़ यूनिवर्सिटी मुख़्तसर अरसे में तालीमी मयार ऐं तख्लीकी इज़हार की अलामत बणिजी चुकी है। सिंध हुकूमत अरोड़ यूनिवर्सिटी के हर मुमकिन वसीला ऐं मदद फराहम कंदी। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह की सखर यात्रा। वॾे वज़ीर सखर B सेक्शन थाने जो इफ्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर खे घरू वज़ीर ज़ियाउर रसूल लंजार ऐं IG सिंध जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर जी थाने में शिकायत कंप्यूटराइज़ करण की हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कम्यूनिटी पुलिसिंग के हथी वठाइणी पवंदी। पुलिस ऐं अवाम विच में एतमाद बहाल करणु ज़रूरी आहे। अक़लियतुनि, ॿारनि ऐं औरतुनि ख़िलाफ़ कंहिं भी ज्यादती के बर्दाश्त न कयो वेंदो। मनशियात के ख़ात्मे लाइ हुकूमत भरपूर कदम खणी रही है। असांजी हुकूमत सॼे सूबे में समूरनि थाननि के बेहतर बणाए रही है। वॾे वज़ीर सखर बैराज जो दौरो करे बैराज जी दरवाज़नि की जारी मुरम्मत जो मुआइनो कयो। आपाशी खाते के 3 जून ताईं 18 दरवाज़नि की मुरम्मत मुकम्मल करण की हिदायत। वॾे वज़ीर नारा कैनाल की लाइनिंग जो भी जायज़ो वरितो। कम की रफ्तार तेज़ करण जूं हिदायतूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कंदकोट जो दौरो कंदो। वॾो वज़ीर दौरे दौरान कंदकोट घोटकी पुल जो जायज़ो वरितो। वॾे वज़ीर की आमद सबब सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया। 250 खां वधीक पुलिस एहलकार मुख़्तलिफ़ रोडन ते मुक़रर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु खां उज़्बेकिस्तान जो 2 ॾींहनि जो दौरो कंदो। वज़ीर आज़म सां गॾु आला सतही वफ़द भी उज़्बेकिस्तान पहुचंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर शौकत मिर्ज़ायोफ जी दावत ते उज़्बेकिस्तान जो दौरो करे रहियो आहे। वापार, मईशत, सीड़पकारी, तवानाई, दिफ़ा, सलामती समेत गॾियल सहकार के हथी वठण लाइ इन दौरे के अहमियत ॾिनी पई वञे। दौरे दौरान इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि ते ॻाल्हियूं भी थींदियूं। वज़ीर आज़म पाकिस्तान उज़्बेकिस्तान बिज़नेस फोरम के ख़िताब कंदो। ॿिए तरफ़नि वापारी लाॻापनि खे हथी वठण लाइ B2B गॾिजाणियूं भी थींदियूं। ॿिन्ही मुल्कनि विच में मुआहिदनि ऐं मुफ़ाहिमती याददाश्तनामनि ते सयूं कयूं वेंदियूं।
IMF जे वफ़द जो इक़्तिसादी जाइज़े जे लाइ 3 मार्च ते पाकिस्तान ईंदो। IMF सां इक़्तिसादी जाइज़े वारियूं ॻाल्हियूं 15 मार्च ताईं जारी रहंदियूं। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि पहिरें मरहले में टेक्निकी ऐं ॿिए मरहले में पॉलिसी सतह जूं ॻाल्हियूं थींदियूं। नेथन पोर्टे जी क़यादत में 9 रुकनी वफ़द अटकल 2 हफ़्ता पाकिस्तान में तरसंदो। IMF जो वफ़द ईंदड़ माली साल जे बजट लाइ तजवीज़ूं बि ॾींदो। IMF जे रज़ामंदी जी सूरत में ई पघारदार तबिके खे रिलीफ मिली सघंदो। कराची जे इलाइक़े सरजानी टाउन में ट्रक खे बाहि ॾेई साड़ण वारो वाक़ियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ओवर जी अदालत मुहाजिर क़ौमी मूवमेंट जे चेयरमैन आफ़ाक़ अहमद जी 3 केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत जो 1 लख रुपयनि जो ज़मानती मुचलका जमो करण जो हुकुम। अॼु शाम ताईं संदसि आज़ादी जो इम्कान आहे। सिंध हाई कोर्ट मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जे जवाबदार अरमग़ान जो रिमांड न ॾींदड़ ATC जे मुंतज़िम जज खां इंतिज़ामी अख़्तियार वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिकॉर्ड टेम्परिंग जे इल्ज़ामनि खां पोइ जज खां अख़्तियार वापसि वठण जी सिफ़ारिश कई। मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस अदाकार साजिद हसन जे पुट साहिर हसन वटां मंशियात हथ अचण वारो मामिलो। कराची जी मक़ामी अदालत जिस्मानी रिमांड लाइ में वाध लाइ SIU पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जवाबदार साहिर हसन अदालती रिमांड ते जेल हवाले। अदालत ईंदड़ ॿुधणी ते केस जे जांच ऑफिसर खां चालान तलब करे वरितो। कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब अब्बासी शहीद अस्पताल जी लिफ्ट में फासी पियो। इंतिज़ामिया में थरथलो मची वियो। अस्पताल अख़्तियारनि मूजिबि लिफ्ट 4थी मंज़िल खां तेज़ी सां पहिरीं मंज़िल ते अची फासी पई हुई, जंहिंमें मेयर ऐं डिप्टी मेयर समेत 15 खां वधीक माण्हू मौजूदु हुआ। मेयर मुर्तज़ा वहाब 10 मिंटनि ताईं लिफ्ट में फाथल रहियो पर महफ़ूज़ रहियो। इंतिज़ामिया पारां कोशिशुनि खां पोइ लिफ्ट खुलण ते मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि खे ॿाहिरि कढियो वियो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमेता अफ़ज़ाल सैद जो कराची में सिंध स्पोर्ट्स क्लब नाज़माबाद जो दौरो। हुकूमती तर्जुमान रांदियुनि वारे खाते जे इंतज़ाम हेठि एतमाम हेठि तलवारबाज़ी जी रांदि बाबति टैलेंट हंट प्रोग्राम जो जाइज़ो वरितो। सुमेता अफ़ज़ाल सैद ट्रेनिंग ऐं कोचिंग कैंप जे हवाले सां तक़रीब में शिरकत कई। सुमेता अफ़ज़ाल सैद जो चवणु आहे त रांदियुनि वारे खाते जो ही इवेंट रांदियुनि खे हथी वठण लाइ हिकु अहम क़दम आहे। तलवारबाज़ी जी रांदि में छोकिरियुनि जी दिलचस्पी ऐं भरपूर शिरकत सुठो सवण आहे। टैलेंट हंट में चूंडियल रांदीगराणियुनि खे माहिर कोचिस जी निगरानी में तरबियत ॾिनी वेंदी। बिलावल भुट्टो जी हिदायतूं आहिनि त रांदियुनि में वधि खां वधि औरतुनि खे प्रमोट कयो वञे। पीपल्स पार्टी नौजवाननि जे लाइ मौक़िया पैदा करण में हमेशह अॻिभरी रही आहे। कराची जे इलाइक़े मानसेरा कॉलोनी में टैंकर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौज रेस्क्यू टीम पहुची फौती जे लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो। नॉर्थ कराची में रोड हादसो। हिकु नौजवान फौज 2 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप वहाज नाले सां थी। ज़ख़्मियुनि में हादी ऐं असद शामिल। फौती जो मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गॾियल क़ौमुनि जो सलामती काउंसिल रूस ख़िलाफ़ समूरनि यूरोपी तरमीमुनि खे रद्द करे छॾियो। यूक्रेन बाबति अमरीकी ठहराउ मंज़ूर। गॾियल क़ौमुनि में यूक्रेन यूरोपी यूनियन ऐं अमरीका जे अलॻि अलॻि करारदार ते वोटिंग थी। गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली में यूक्रेन जी जंग जो 3 साल मुकमल थियण ते यूक्रेन जे इलाइक़ाई सलामती ऐं रूसी फ़ौजुनि जे फौरी वापसीअ जी हिमायत वारी करारदाद पेश। यूक्रेन ऐं यूरोपी यूनियन पारां पेश कयल करारदाद में यूक्रेन ते रूसी हमले जो हवालो ॾींदे यूक्रेन मां रूसी फ़ौजुनि जी वापसी जो मुतालबो। अमरीका जी सख़्त मुखालफ़त बावजूदि गॾियल क़ौमुनि में यूक्रेन जो ठहराउ अक्सरियत सां मंज़ूर। अमरीका, रूस, बेलारूस, उत्तर कोरिया ऐं सूडान बि करारदाद जी मुखालफ़त में वोट ॾिनो। यूक्रेन जी जंग कुझु हफ़्तनि में ख़त्म थी सघे थी। रूसी सदर यूक्रेन में अमन फ़ौज जे तसवुर खे क़बूल करे वरितो आहे। व्हाइट हाउस में फ्रांसीसी सदर मैक्रोन सां मुलाक़ात खां पोइ ॻाल्हि ॿोल में डोनाल्ड ट्रंप चयो त यूक्रेन में जंग जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियूं बहितर अंदाज़ में जारी आहिनि। यूक्रेन में अमन लाइ यूरोपी फ़ौज मोकिलण सां को मसइलो नाहे। रूसी सदर पुतिन यूरोपी अमन फ़ौजुनि खे क़बूल कंदो। यूक्रेन जे सदर सां हिन हफ़्ते या ईंदड़ हफ़्ते मुलाक़ात कंदसि। मुनासिब वक़्त ते मॉस्को वञण लाइ तयारु आहियां।
संगवाणी भरिसां ॻोठ मोटर गाड़ी में मुबैना तौर कारे इल्ज़ाम हेठि जवाबदार नौजवान खे क़त्ल करे छॾियो। नौजवान मुमताज़ गाड़ी खे जवाबदार पंहिंजे साथियुनि सां गॾिजी बंदूक चाप फार करे क़त्ल कयो। जवाबदार फरार। पनियाकिल भरिसां नींगर बिजली जो करंट लॻण सबबि फौत। ॻोठ सलाई चाचड़ वासी रमनवाज़ चाचड़ पाणीअ जी मोटर मां करंट लॻण सबबि बेहोश थी पियो, जंहिंखे अस्पताल आंदो वियो, जिते संदसि फौत थियण जी तस्दीक कई वई। चूअर जमाली में बदमनी ऐं मंशियात ख़िलाफ़ शहरी ऐं वापारी रस्तनि ते निकिरी आया। वापारी बिरादरी जे सॾ ते प्रेस क्लब खां थाणे ताईं एहतजाजी रैली। वॾे अंग में शहरी थाणे आॾो धरणो हणी वेही रहिया। ट्रैफ़िक मुअतल। शहरनि चितार ॾिनो आहे त जेकॾहिं बदमनी ते कंट्रोल न कयो वियो त शहर में शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। ICC चैंपियंस ट्रॉफी जा दिलचस्प मुक़ाबला जारी। अॼु ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण अफ्रीका जी टीमुनि विच में रावलपिंडी जे मैदान ते दंगल थी रहियो आहे। बरसात सबबि मैच मुतासिर। मैच खटींदड़ टीम चैंपियंस ट्रॉफी जी सेमीफाइनल में पहुची वेंदी।